Assalamu alaikum students, welcome to the Ayaz Online Academy. आऊं आहियां तव्हांजो केमिस्ट्री टीचर मज़हर अली मेजत ऐं अॼु असां हिकु नए लेक्चर सां हाज़िर आहियूं। अॼु 9th क्लास जी केमिस्ट्री जे चैप्टर नंबर 1 फंडामेंटल्स ऑफ केमिस्ट्री जे हिकिड़े टॉपिक सां गॾु आहियूं, बेसिक टर्म्स या असां उनखे सम बेसिक डेफिनेशंस चई सघूं था। कुछ अहिड़ा टर्म्स हूंदा आहिनि जेके केमिस्ट्री में असर थींदा आहिनि, उहे तमामु बेसिक हूंदा आहिनि, छो जो केमिस्ट्री जी जेकी डेफिनेशन असां पढ़ी हुई, इट डील्स विद द स्टडी ऑफ मैटर। मतिलबु असां जेकी केमिस्ट्री में पढ़ंदा आहियूं मैटर जे बारे में पढ़ंदा आहियूं, मैटर जी स्ट्रक्चर जे बारे में, उनजे प्रॉपर्टीज़ जे बारे में, उनजे ऐं फंक्शन्स जे बारे में पढ़ंदा आहियूं, या जेके उन में अंदरि रिएक्शन्स हूंदा आहिनि उन जे बारे में पढ़ंदा आहियूं। कुछ बेसिक टर्म्स आहिनि। सभ खां पहिरीं असां वटि जेको मेन टॉपिक आहे उहो आहे मैटर। अॼु असां मैटर जे बारे में पढ़ंदासीं त मैटर छा आहे, ऐं कुझु वरी उनजो स्टेट्स आहिनि। उनखां बाद में मैटर जी क्लासिफिकेशन बि आहे असां वटि, ठीकु आहे। त हिते मैटर जी डेफिनेशन ॾिनल आहे, एनीथिंग दैट हैज़ अ मास एंड ऑक्यूपाइज़ स्पेस। मतिलबु असां मैटर उन शइ खे चवंदा आहियूं जंहिंखे मास हुजे, ठीकु आहे, जेका वज़न रखे ऐं जॻह वालारे, ऑक्यूपाइज़ स्पेस, ठीकु आहे। हिते ऑक्यूपाइज़ स्पेस हीअ असां वटि हिकिड़ी पेन आहे, ठीकु आहे। पेन बि हिकिड़ो मैटर आहे, छो त पेन खे पंहिंजो मास बि आहे, प्लस में जॻह बि वालारे थी। असां जिते बि रखंदासीं हिकु स्पेसिफिक जॻह रखंदी, ऐं जेतिरी जी साइज़ हूंदी उन हिसाब सां पंहिंजी जॻह वालारींदी। या हीअ असां वटि बुक आहे, त बुक ॾिसी सघो था, बुक जो हिकिड़ो पंहिंजो स्पेसिफिक मास बि आहे, वज़न बि रखे थो, प्लस में जॻह बि वालारे थो, ठीकु आहे। त असां चवंदा त जेका शइ वज़न रखे ऐं जॻह वालारे उनखे असां मैटर चवंदा आहियूं। असां जे करे पंहिंजे इर्द गिर्द ॾिसूं, खोड़ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मास बि रखंदियूं ऐं जॻह बि वालारींदियूं, उहे असांजो मैटर आहिनि। हाणे अचूं था असीं नॉन मैटर जे तरफ़। त उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जेके नॉन मैटर आहिनि? चई सघूं था त फीलिंग्स आहिनि। असांजी जेके फीलिंग्स आहिनि उहे नॉन मैटर आहिनि। या लाइट छा आहे, लाइट इज़ आल्सो नॉन मैटर, ठीकु आहे न, बाक़ाइदा मैटर आहिनि। हिते असां एग्ज़ाम्पल बि ॾिनो आहे बुक जो, पेन जो, वाटर, टेबल वग़ैरह वग़ैरह, ठीकु आहे। हाणे असां अचूं था मैटर जी स्टेट्स ते, ठीकु आहे। मैटर जूं हूअं त 4 या 5 जेके आहिनि उहे स्टेट्स डिस्कवर थी चुकियूं आहिनि, पर असां वटि हिते छा आहे न, हिकिड़ो शॉर्ट इंट्रोडक्शन पिया असां पढ़ूं, इन जे करे मां हिते सिर्फ़ु 3 लिखियूं आहिनि मेन जेके स्टेट्स आहिनि। असां वटि सभ खां पहिरीं स्टेट अची वेंदी सॉलिड, उनखां बाद में लिक्विड, उनखां बाद में गैस। सॉलिड जो असां वटि हिते एग्ज़ाम्पल आइस जो ॾिनल आहे। आइस खे असां जॾहिं वाटर खे फ्रीज़ कंदा आहियूं त उहो आइस जी तरफ़ हली वेंदी आहे, ठीकु आहे। जॾहिं असां हिनखे टेम्परेचर ॾींदासीं आइस खे, उहा वाटर में तब्दील थी वेंदी, ऐं जॾहिं असां वाटर खे अञा वधीक टेम्परेचर ॾींदासीं त उहा वेपर्स में जेको आहे यानी गैस जी सूरत में अची वेंदी। सो इहे असां वटि 3 स्टेट्स ऑफ मैटर हुयूं, ठीकु आहे। उनखां बाद में असां मैटर जे कुझु क्लासिफिकेशन पढ़ंदासीं। मैटर असांखे फुर्दर 2 टाइप्स मिले थो, ठीकु आहे। हिकिड़ो असां वटि हिते सबस्टेंस आहे, ॿियो असां वटि हिते मिक्सचर आहे। ऐं सबस्टेंस छा आहे, हीअ प्योर फॉर्म ऑफ मैटर आहे, यानी जेको मैटर हूंदो आहे उहो प्योर फॉर्म में हूंदो आहे, इनमें ॿियो को बि जेको आहे इम्प्योर या इम्प्योरिटी मौजूदु न हूंदी आहे, ठीकु आहे। उनखां बाद मिक्सचर ऑफ सबस्टेंस आहे, हीअ इम्प्योर फॉर्म ऑफ मैटर आहे। मिसाल तौरु वाटर आहे, वाटर में का अहिड़ी शइ विझूं था जीअं लूणु थियो, या असां वटि पथर वग़ैरह थिया, पथरियूं या वारी वग़ैरह, उहा विझंदासीं त उहो इम्प्योर, वाटर में हिकिड़ी इम्प्योरिटी यानी का हिकिड़ी डिफरेंट शइ मौजूदु थी वेंदी, इन जे करे असां हुनखे चवंदासीं हीअ इम्प्योर आहे, ठीकु आहे। हिते सबस्टेंस आहे, सबस्टेंस जा 2 टाइप ॿिया बि आहिनि, हिकिड़ो एलिमेंट, ॿियो कंपाउंड, ठीकु आहे। ऐं मिक्सचर जा बि 2 टाइप आहिनि, हिकिड़ो होमोजीनियस मिक्सचर हूंदो आहे, ॿियो हेट्रोजीनियस मिक्सचर हूंदो आहे। अचो त पाण पहिरीं मिक्सचर जे जेको आहे टाइप्स खे पढ़ूं, होमोजीनियस ऐं हेट्रोजीनियस खे। ऐं होमोजीनियस मिक्सचर छा आहे, होमोजीनियस मिक्सचर में जेको मिक्सचर हूंदो आहे उनजी कंपोज़िशन सेम हूंदी आहे। मिसाल तौर ते असां वटि एयर आहे, एयर जी कंपोज़िशन सेम हूंदी आहे, चाहे असां वटि एयर हिते पाकिस्तान में हुजे, सिंध में जेका एयर हूंदी उन जी कंपोज़िशन खैबर पख्तूनख्वा में सेम हूंदी, ठीकु आहे। ऐं वरी जेका चाहे इंडिया में वञो हलिया तव्हां, पाकिस्तान खां ॿाहिरि अमेरिका में वञो हलिया, एयर जी कंपोज़िशन साॻी हूंदी,
हिन में जेकी 20% जेको गैस हूंदो, जेको 30% हूंदो, 50% हूंदो, एयर में जिते किथे ओतिरो ई जेको आहे उहो गैस मौजूदु हूंदो। उन खां बाद में टेप वाटर आहे। टेप वाटर जी जेका आहे कंपोज़िशन सेम हूंदी आहे। गोल्ड अलॉय आहे, इन जी बि सेम ई जेको आहे हूंदी आहे कंपोज़िशन। हेट्रोजीनियस मिक्सचर छा खे चवंदा आहियूं, इन जी छा हूंदो आहे डिफरेंट कंपोज़िशन हूंदी आहे। मिसाल तौर ते असां कॉमन एग्ज़ाम्पल सोप जो ॾिनल आहे। किथे किथे जेके अहिड़ा सोप हूंदा आहिनि जंहिंजी डिफरेंट कंपोज़िशन हूंदी आहे, हुन में डिफरेंट केमिकल्स या आइटम्स यूज़ थियल हूंदा आहिनि। बि खोड़ सारा सोप्स आहिनि जंहिंमें डिफरेंट टाइप ऑफ केमिकल्स यूज़ थियल हूंदा आहिनि। हिते कॉन्क्रीट थी वियो, ग्रेनाइट थी वियो, ही बि हर जॻह ते डिफरेंट जेको आहे कंपोज़िशन रखनि था। होमोजीनियस मीन्स असां वटि सेम टाइप ऑफ थिंग्स या सेम कंपोज़िशन हुजनि। हेट्रोजीनियस माना डिफरेंट कंपोज़िशन वारा मिक्सचर। ठीकु आहे। हाणे असां अचूं था सब्सटेंस जी तरफ़। सब्सटेंस असां पहिरीं पढ़ी आयासीं त प्योर फॉर्म ऑफ मैटर हूंदो आहे। ऐं इन खे फर्दर ॿिनि टाइप्स में जेको आहे डिफ्रेंशिएट करे थो वञे, हिकिड़ो एलिमेंट, ॿियो कंपाउंड। हाणे एलिमेंट छा हूंदा आहिनि, एलिमेंट में छा हूंदो आहे सेम टाइप ऑफ एटम्स हूंदा आहिनि, यानी साॻिए क़िस्म जा एटम्स मिली करे एलिमेंट ठाहींदा आहिनि। हाइड्रोजन थी वियो, कॉपर थी वियो, ज़िंक थी वियो, मर्क्यूरी, ब्रोमीन, इहे छा आहिनि, इहे सेम टाइप ऑफ एटम्स जा एलिमेंट ठहियल आहिनि। जॾहिं हाइड्रोजन सां मिलंदो त असां वटि H2 ठहंदो, हाइड्रोजन गैस, यानी इहा एलिमेंट ठही वियो। ठीकु आहे। कॉपर, ज़िंक वग़ैरह वग़ैरह। वरी छा थींदो आहे, इहे एलिमेंट मिली करे असां वटि कंपाउंड ठाहींदा आहिनि। एलिमेंट्स में छा थींदो आहे, केमिकली इहे बॉन्डेड हूंदा आहिनि एलिमेंट। ठीकु आहे। मिसाल तौर ते NaCl जो मिसाल ॾिनल आहे। यानी सोडियम हिकिड़ो डिफरेंट एलिमेंट आहे, क्लोरीन हिकिड़ो डिफरेंट एलिमेंट आहे। हीअ जॾहिं हिक ॿिए सां बॉन्डेड थींदा, यानी हिननि जे विच में बॉन्ड ठहंदो, त असांखे NaCl यानी सोडियम क्लोराइड हिकिड़ो लूण जो फार्मूलो आहे, असांखे लूणु मिलंदो। ऐं हिते असां वटि ॿियो कॉमन एग्ज़ाम्पल आहे वाटर जो। जॾहिं हाइड्रोजन जा 2 एटम्स ऐं ऑक्सीजन जो हिकिड़ो एटम मिली करे बॉन्ड ठाहींदा पाण में, त वाटर जी फॉर्मेशन थी वेंदी। ठीकु आहे। उनखां बाद में अमोनिया आहे। अमोनिया जो एग्ज़ाम्पल ॾिनल आहे। हिन में नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन मिली करे जेको आहे अमोनिया ठाहींदो आहे। हाणे इन में छा थींदो आहे त हिननि में कुझु बॉन्ड्स जा टाइप हूंदा आहिनि। ठीकु आहे। केमिकली बॉन्डिंग थींदी आहे हिन में। ऐं सोडियम जॾहिं क्लोराइड सां मिलंदो, NaCl मिलंदो। हाणे इहे छा कंदा आहिनि, इहे आयोनिक बॉन्ड ठाहींदा आहिनि, आयोनिक बॉन्ड ठाहींदा आहिनि। ठीकु आहे न। ऐं हाइड्रोजन ऑक्सीजन सां मिली करे, इहो बि असां वटि आयोनिक बॉन्ड हूंदा आहिनि, ॿिया कोवेलेंट बॉन्ड हूंदा आहिनि, ऐं हाइड्रोजन बॉन्डिंग हूंदी आहे, हाइड्रोजन बॉन्डिंग हूंदी आहे। ठीकु आहे। अॼु जे लेक्चर में असां एतिरो ई पढ़ंदासीं। इंशाअल्लाह सुभाणे खां वरी पाण कंहिं नए टॉपिक सां ऐं फर्दर 9th क्लास जी केमिस्ट्री खे कंटिन्यू कंदासीं।